इजाफी सर टके जा सीएस इजाफी सर कंदा कोट खोट की शिकारपुर जे कच्चे में हुंग ते माण्हू अगवा कराइनि था उन हुंग में हिस्सेदार है असीं कोन था सुञाणूं तव्हांखे अरे असां तव्हांजी पॉलिसियुनि खे तव्हांजी स्ट्रेटजीस खे जेके तव्हां वेही पंहिंजे हेडक्वार्टर में ठाहींदा आहियो पढ़ी चुका आहियो वतन खे तकलीफ़ ईंदी असांजे लाइ को बि वधीक मोतबर ऐं आला कोन्हे पोइ सीएस ऑफिसर कोन हुजे या 4 महीननि जी ट्रेनिंग ते आयल ॿ फूल लॻाए असांखे चवे त बाबा हाणे उथो सिंध जो जेको आहे पीतो जाम था कयो ऐं असांखे मथां हुकुमा ॾियनि ॿियूं फैमिलियूं जेके तकलीफ़ में वञो वञी प्रिया कुमारी जी माउ खां पुछो छा तोखे तकलीफ़ आहे तुंहिंजी धीउ 25 महीननि खां गुम आहे छा तोखे तकलीफ़ कोन्हे छा तुंहिंजे सीने जी थञ सुकी आहे या नाहे सुकी SSP हुजो DSP हुजो DIG हुजो या IG हुजो असां तव्हां सां पोइ ॻाल्हाईंदासीं मुगवी बाज़ियाब तव्हांखे ख़बर आहे केरु आहिनि किथे आहिनि टके जा थाड़ी असां जे नौजवाननि जे लाइ तई मुड़ुस माण्हू आहियो असांजे शागिर्दनि जे लाइ तई मुड़ुस माण्हू आहियो असांजे वतन जी ॻाल्हि कंदड़ माण्हुनि जे जिन जे घरनि में राति जो घिड़ी था पवनि चौदीवारी जो तकदुस पामाल करे न का माउ कीअं सुती पई आहे का भेण सुती कीअं पई आहे हिनजी तव्हांखे ख़बर न आहे उन्हनि जे लाइ मुड़ुस माण्हू आहियो भाड़ियल तव्हांजी गिची में उन्हनि खे एंटी एयरक्राफ्ट गन्स असां न आहिनि ॾिनियूं सिंध जे शहरनि खे एंटी एयरक्राफ्ट गन कोन्हे ॾिनी तव्हांजा पुलिस वारा तव्हांजूं पाक वर्दियूं पायो उन्हनि खे कचनि में हथियार फराम था कनि तव्हां मिलियल आहियो तव्हां जीअं धाड़ियल असांजा दुश्मन असीं तव्हांखे पंहिंजी दुश्मन सम्झियासीं